बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं तांजी मेज़बान तहरीम नाज़रीन। यकीनन ईद जी जेकी खुशियुनि को, ईद जी मसरूफ़ियात को, ईद जी दावतुनि को, अॼु जेको सूमर जो ॾींहुं आहे ऐं सभु पंहिंजे पंहिंजे जेके ऑफिसनि में जेकी छुटियूं जेके मिलियूं हुयूं सभु कोई पंहिंजी पंहिंजी ड्यूटियुनि ते लॻी चुको हूंदो ऐं असां बि तव्हांजे साम्हूं असां सुबह मेहरान में हाज़िर आहियूं। ऐं जीअं त नाज़रीन तव्हांजो असांजो साथ फ़ोन कॉल जे ज़रिए न हूंदो ऐं नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। हिते नाज़रीन ख़ैर ख़ैरियत सां जेकियूं ईद ऐं वरी सभिनि खे चवंदमि त मुबारकूं हुजनि। असांजा सुठा जेके असांजा रिश्तेदार जेके असां वटि आया वरी विया, वरी असां उन्हनि जे घर वियासीं, इहे ख़ुशियूं हुयूं, इहे मोहबत हुई। अलाह साईं असांखे दुआ आहे त असांजी ज़िंदगी में ईद जूं ख़ुशियूं वरी नसीब करे। जीअं त नाज़रीन असांजे सुबुह मेहरान में जेके असांजा गेस्ट आहिनि असांजा ख़ूबसूरत इंतिहाई ख़ूबसूरत उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जी ईद कीअं गुज़री। त नाज़रीन जीअं आउं तव्हां नालो खणंदमि तव्हां यकीन उन्हनि खे सुञाणे वेंदव। हलूं था असां पंहिंजे पहिरें महिमान ॾे फिदा हुसैन सर। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। ईद मुबारक। कीअं ॾिसंदड़नि खे बि ईद मुबारक। सर कीअं गुज़री ईद तव्हांजी? फर्स्ट क्लास, जबरदस्त, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। को अहिड़ी फबई अला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वाह, ईद जी हर लम्हो जेको हो सो अलाह साईं जे ॾिनल नेमतुनि में गुज़रियो ऐं मटियारीअ में ईद कई वाह वाह, पंहिंजे जनम भूमीअ में। ऐं ईद जूं सयूं ऐं गोश्त जूं रेसिपियूं, वाह वाह, मज़ेदार ॾींहं हुआ। ज़बरदस्त, फावनि जा जूस ऐं स्ट्रॉबेरीअ जो जूस ऐं वाह, ॾाढी मज़ेदार ईद गुज़री। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी इंजॉय कई आहे। लेकिन अॻिते बि तव्हां पुछंदासीं, लेकिन तव्हां सां गॾो गॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि। नाज़रीन यकीनन तव्हां उन्हनि खे बि सुञाणींदा हूंदा। जीअं ई नालो खणंदा रोहिल अहमद शेख साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ईद मुबारक सर। ईद मुबारक तव्हांखे बि, ॾिसंदड़नि खे बि ईद मुबारक। सर कीअं गुज़री ईद तव्हांजी? हा सुठी गुज़री, बसि गर्मी वधीक हुई, थोरो ॿाहिरि निकिरण खां एहतियात कईसीं, इन करे अचण वञण बि घटि रहियो, पर बहरहाल सुठी गुज़री। अल्लाह साईं शुक्र आहे, रोज़ा बि ॾाढा सुठा गुज़रिया। हिन दफ़े वाकई रोज़ा सभिनी खां पुछां थी, सभई चवनि था त अलाह शुक्र आहे हिन दफ़े रोज़नि जी जेकी ख़बर कोन पई आहे। ख़ैर ख़ैरियत सां सभई रोज़ा माना ख़ौफ़ घणो हो न गर्मीअ जो। उअं ई थींदो आहे त जंहिं शइ लाइ वधीक माण्हू परेशान हूंदो आहे उहो आसानी सां थी वेंदी आहे। इहे माना नेचुरल आहे, कुदरती तौर ते माना एहतियात। पर ईअं हुजणु घुरिजे या न? न हुजणु खपे, बिल्कुलु ई तयारी हुजणु खपे। हिन दफ़े सभिनी खे तयारी हुई त अलाए छा थींदो, रोज़नि में बेहोश थींदासीं, गर्मी थींदी, पाणी उञ लॻंदी, पर अल्लाह जो वॾो करम। यादि रखणु घुरिजे त रोज़ो रखूं पंहिंजे लाइ था, जंहिं मालिक लाइ रखूं था। आख़िरी दौर हालांकि बेइंतिहा गरम, पर मूं इहो ई पियो चयो त अलाह साईं पंहिंजो फज़ुल ऐं करम कयो आहे जो असां जहिड़ा कूड़ा ऐं फिल्मी माण्हू ऐं रोज़ा रखनि था पिया। ऐं अलाह साईं जो शुक्र आहे, मालिक शल क़बूल करे। रमज़ान सुठो गुज़री वियो ऐं जल्दी गुज़री वियो। वाकई आहे, क़बूल करण वारी अलाह जी ज़ात आहे। असां इंसाननि में त लेकिन असांखे पंहिंजो कुझु न कुझु अमाल नामो असांखे सही करणु घुरिजनि। अच्छा सर, तव्हां ॿुधायो त तव्हांजी ईद मटियारी में गुज़री, कीअं पंहिंजी फैमिली सां कीअं पियो लॻे जॾहिं ॻोठ? काफ़ी माण्हू ॾिसो ॻोठनि में ईद न करे सघंदा। ॾिसो मटियारी वञणु ईअं हूंदो आहे त अम्मा बाबा खे बाकुर पाइबो ऐं पंहिंजे मटियारकनि सां मिलबो। असीं मटियारी अहिड़ो शहर आहे जिते वेंदो तव्हांखे बे इंतिहा मोहबत, कुर्ब ऐं पंहिंजाइप मिलंदी। उहा इन करे जो उते इल्म अदब जी सूंहं रही आहे। ऐं मटियारीअ में क्लासिक माण्हू रहनि था जिन खे तइलीम बि आहे, हुनुर बि आहे ऐं पंहिंजा क़दुर ऐं पंहिंजूं रिवायतूं। सो अजरक जे ॻाढ़े रंग खां वठी ऐं सिंधी टोपीअ खां वठी ऐं उहा मुहबत जेका असां अखियुनि मां ऐं रवैयनि मां झलकंदी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में मटियारी हिकिड़ो अहिड़ो शहर आहे जिते हर माण्हू अव्हांखे पंहिंजी कुर्ब ऐं मुहबत में शाह लतीफ़ ऐं लाखिणी लतीफ़ जो को शेर महसूस थींदो। ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु। सर तव्हांजी घर में ई गुज़री? हा, हिते हैदराबाद में, हिते ई माइट आहिनि सभु, हिते ई वालदेन बि हिते ई आहिनि, मदर आहे मुंहिंजी, माशाअल्लाह, ॿार बि हिते ई आहिनि सभु। असांजे ॻोठ सां वञणु घटि थो थिए, पर ज़ाहिर कॉन्टेक्ट कयोसीं, वरी सभिनी सां राब्तो रहियो। ईद जूं मुबारकूं जेके वरितियूंसीं बि, ॾिनियूंसीं बि। सुबुह सुबुह सां माना मैसेजनि ऐं फोननि ते सभिनि जा टड़का थिया, सभु कोई ईद मुबारक। ॾाढी माना इहो ई पंहिंजो पन आहे। पहिरियों माण्हू नथो वञी सघे पर वञणु घुरिजे, पर गर्मी बि ॾिसो जीअं बि ईद नमाज़ पढ़ी अचो था त वाकई आऊं वरी चवंदो आहियां त इहा बि हिकिड़ी ब्लेसिंग आहे। सोशल मीडिया आहे, फेसबुक, व्हाट्सअप, जेके माण्हू अमेरिका, लंडन परे वेठा आहिनि अव्हां खां,
उहे बि जेकॾहिं अव्हां खे विश कनि था पिया ऐं उन्हनि जी यादगिरी अव्हां जे अंगण ते कंहिं परीअ वांगुरु लही आई आहे त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थी महसूस थिए ऐं चोतरफ़ पंहिंजा माण्हू ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे ऐं रमज़ान जो सॼो थकु लही वेंदो आहे जॾहिं ईद जे ॾींहुं बि बॉम्बे बेकरी जा केक उहे शयूं घर में पचल एतिरी ख़ूबसूरत शयूं ठहंदियूं आहिनि मसलन जेकॾहिं अमा पंहिंजे हथनि सां का शइ गोश्त में ठाहे ऐं त उहो मज़ो ई हाणे हिते त हैदराबाद में त रोज़ानो कुकुड़ खायो हालत थियो वञे त पोइ उते वरी पंहिंजो ॻोठ में बीइंग अ सन ऑफ द सॉइल लव टू मेंशन हियर त जेके ओरिजिनल शयूं उन्हनि जो वाइपो असांजे ॻोठनि में अञा वधीक आहे मसलन असीं मटियारीअ में शाम जो बकरीअ जा जेके अंडा हूंदा आहिनि उन्हनि जी बारबीक्यू जंहिंखे वेड़ी चवंदा आहिनि ऐं उहा सम्झो शाम जे टाइम ते जेकॾहिं बारबीक्यू स्टाइल में ठहंदी आहे ऐं वेड़ी जे शाम जो चांहि सां बि खाओ या कोल्ड ड्रिंक सां त उनजो मज़ो ज़बरदस्ती अहिड़े तरीक़ो बि असां तव्हांखां पुछंदासीं त ईद वारे ॾींहं ते तव्हां कहिड़ी शइ चाही ऐं ईदी तव्हां केतिरी ॾिनी इहो बि तव्हां गुज़र रोयल साहिब ते वेंदमि त रोयल साहिब तव्हां केतिरी ईदी ॾिनी ॿारनि ईदी त भई ॿारनि त छॾियो ई कोन ख़बर ई कोन्हे त केतिरो हलियो वियो नंढड़ा हूंदा ॿार त ईदी फिरी गिरी वापसि ईंदी हाणे ख़ैर असां वॾा थिया आहिनि त जहिड़ी वई त छुटी छुटी ज़ाहिर ॿारनि जी त ईद आहे पंहिंजी जॻह ते ईदी ॾिजे थी पोइ जेको आया ॿार ज़ाहिर जेके मिलण आया जिन वटि असां वियासीं त पोइ उहा ईदी ॾिजे थी पर घणी ॾिनी इहो को अंदाज़ो ई कोन्हे इहो ख़बर न पई ऐं जेतिरी ॾे त ओतिरो बि चवनि हीअ त अञा घटि आहे पर हाणे ॾिसो त इहे सभु ज़िंदगी हले थी ज़िंदगी जो गुज़र सफ़र आहे इंसान जे नेचर सां बि वाबस्तु आहे इंसान नेचर ते ई सॼो डिपेंड थो करे थोरो माहौल माना गरम थिए थो त इंसान जी तबियत ते बि असर थो पए हाणे हीअ जेकी गर्मी आहे न इन्हनि गर्मियुनि में कीअं असां पाण खे फेस करे सघूं सर्वाइव करे सघूं ईद ऐं ख़ैर सां रोज़ा त गुज़री आहे ऐं ईंदड़ अञा गर्मियुनि उन्हनि खे कीअं था ॾिसो अञा जून ऐं जुलाई आहे त जून ऐं जुलाई में बि गर्मी बल्कि अगस्त बि गरम रहंदी महिरबानी करे पंहिंजे खाधे में असां जेको न असुल शयुनि खां परे थी विया आहियूं इहा वॾो मसइलो आहे त दही जेका आहे उनजो तमामु घणो इस्तेमालु करियो ऐं लीमू पानी पियो था यकदमि ॿाहिरां गर्मीअ मां अची यकदमि एसीअ में न वियो यकदमि पखे जे हेठां न वियो पहिरीं पंहिंजो पघर सुकायो माण्हू उन मां ख़बर आहे छा फालिज जो तमामु वॾो असरु थी सघे थो उन खां पोइ गर्मीअ में ॿारनि बचनि ते ख़ासि ख़्यालु रखो उन्हनि खे का इहो जंक फूड वग़ैरह न खाइण ॾियो महिरबानी करे ऐं ॿिनि पहिरनि जो जेकॾहिं बि मानी खाई उन खां पोइ नमकीन लस्सी पियो था त उहो सॼी गर्मीअ जो असरु जेको सो ज़ाइल करे थी ऐं नमकीन लस्सी अच्छा मिठी लस्सी वरी अव्हांजो वेट वधाईंदी पर जे नमकीन लस्सी हूंदी त उहा अव्हांखे वधीक फ्रेश करे छॾींदी ईअं ई पंहिंजे खाधे में ॿिनि पैरनि जो त ख़ासि करे पंहिंजे हथ ते थोरो कंट्रोल बि रखो ऐं मानी खाओ ज़रूरु खाओ पर घटि खाओ ऐं मुतवाज़िन खाओ ऐं वरी जेतिरी मानी खाओ था कोशिशि करियो त भले ॿिनि पैरनि जो गर्मी आहे ठीकु आहे आराम करियो था त शाम जो 5-6 खां पोइ निकिरो ऐं थोरो चहल पहल ज़रूरी आहे इन करे जो उन सां अव्हांजो मेटाबॉलिज़म सॼो कंपोज़ थिए थो ऐं माण्हू वरी छा कंदा आहिनि जो यका सुता पिया आहिनि त सुता पिया आहिनि तंहिंखां बहितर आहे हिकिड़ो सुठो ई ॻाल्हि आहे त शाम जी जेका ज़हर जी निमाज़ थिए थी असर जी निमाज़ थिए थी त उहा बि पढ़ो उन सां अव्हांजी चहलकदमी थी वेंदी सही बिल्कुलु सही ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो न एतिरी गर्मी आहे 7-8 बि थियनि था शाम जा पोइ बि माना ॾींहुं बल्कि राति जा 9 बि थी था वञनि पोइ बि गर्मी थिए थी एतिरी त घर जो माहौल एतिरो त इन लाइ असांखे इहे ई वाक़ई तजवीज़ करणु घुरिजनि लाइट खाधो खाइणु घुरिजे ॿारनि जो घणो ख़्यालु करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ॿाहिरि वञूं था त अक्सर हाणे त सभु कोई ख़िदमत ते ख़ल्क़ में जेको मसरूफ़ लॻा पिया आहिनि रस्तनि ते टोआ लाला ला करे माण्हुनि खे ॾियनि था ही बि हिकिड़ी सुठी ॾिसो न इहा हिकिड़ी अदीबा सहर असांजी तमामु सुठी गुलकार आहे काल्ह हुन कैंपेन हलाई आहे जंहिंमें हूअ थधो पाणी करे माण्हुनि खे पियारींदी कैंपूं लॻायूं आहिनि असांजे सिंध वासी हुकूमत वारनि जे मदद खां सवाइ पाण पंहिंजे घरां निकिरी पऊं पंहिंजी घिटीअ खां शुरूआत करियूं किथे गुल विरायो किथे तैलीम विरायो तव्हां छा चवंदव रोहन साहब इन ॻाल्हि
असल में त असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे इहे चारई मौसम मिलनि था ऐं पोएं साल मुंहिंजो ख़्याल आहे बरसातूं पइजी वियूं, पूरी गर्मी न आई त अंब पूरा न आया ऐं तव्हांजा फ्रूट्स जेके गर्मी जा आहिनि उहे पूरा न आया। त अलाह जो हिकिड़ो वॾो करम आहे, अलाह जो शुक्र आहे। ऐं असांजे जिस्म लाइ जीअं सर्दी ज़रूरी आहे या जीअं हिकिड़ो मुतदल मौसम ज़रूरी आहे, तीअं गर्मी बि ज़रूरी आहे। पघर नथो निकिरे त तव्हांजो नमकी आहे त इहे जेके तव्हांजा जेके ज़हरीला मादा आहिनि उहे जेके जिस्म में रहिजी था वञनि, जंहिंजे करे इंसान में बीमारियूं थियूं अचनि। इहो बि अलाह साईं जो वॾो करम आहे, अलाह साईं शुक्र आहे। ऐं अलाह साईं सभिनी खे हिमत ॾिनी आहे जो हिन गर्मीअ खे मुंहुं ॾिनो अथऊं, रोज़ा रखिया आहिनि। ऐं असांखे इहा ई उमेद आहे त अलाह साईं वटि अजर ऐं सवाब बि हिन जो एतिरो ई वधीक हूंदो जेतिरो माण्हुनि बर्दाश्त हिन दफ़े कई ऐं कंहिं बि शिकायत कान कई। मूंखे को अहिड़ो माण्हू कोन मिलियो जेको चवे आहे त मां रोज़ो, शायदि अलाह जी हिकिड़ी अहिड़ी इबादत आहे जेका डायरेक्ट आहे, बिल्कुलु राब्तो सिधो आहे अलाह सां। तव्हां चओ था भई रोज़ो आहे या न आहे, उहो तव्हांखे ई ख़बर आहे। उहा नमाज़ पढ़ो था, हज कयो था, ज़कात ॾियो था त ख़बर पवे थी, पर रोज़ो अहिड़ी इबादत आहे जेका सिर्फ़ु अलाह ऐं बंदे जे विच में ऐं उनजो अजुर बि अलाह साईं वटि अलॻि अलॻि हूंदो ऐं इनशा अल्लाह ताला सुठो हूंदो। गर्मी बिल्कुलु आहे, गर्मी खां इनकार कोन्हे, पर असां लाइ इहा शायदि फ़ाइदे वारी आहे, असांजे मुल्क जे लाइ, असांजे सूबे लाइ, इंसानी जिस्म लाइ। ऐं उन्हनि माण्हुनि खां पुछो जिते 6 महीना जेके हिकिड़ो ई मौसम आहे, पर 6 महीना उन्हनि बर्फ़ थी घरनि मां निकिरी नथा सघनि, हीटेड घर आहिनि ऐं सेंट्रली हीटेड आहिनि। असां वटि सेंट्रली एयर कंडीशन उनजे करे असां वटि जेके आहिनि इहो। पर साईं वारी ॻाल्हि त उहो थोरो वरी गर्मी खे जेको मुतदिल करण लाइ वरी असां वटि नेमतूं बि आहिनि, उन हिसाब सां बिल्कुलु करे सघो था। अलाह साईं नेमतूं ॾिनियूं। अंब ॾिसो, अंब खाओ, अंब जो जूस पीओ, तव्हांखे सभु शयूं जेके मिल्क शेक बनाए पियो त अंब जी सॼी गर्मी ख़तम थी वेंदी। जो मिल्क शेक अंब जो था ठाहे पियो त अंब जी जेका गर्मी आहे सा खीर जी थदकार में ख़तम थी वेंदी। इंतहाई थधो आहे, तमामु थधो आहे। गिदामड़ीअ जो घर जी रेसिपी आहे। अंबड़ी जो शरबत त माण्हू घर में बि ठाहे सघे, वठण जी ॿाहिरां ज़रूरत न आहे केमिकल्स वारो। या ऐं कोशिशि कजे त हिन टाइम में उअं ई बि केमिकल्स वारा इहे जेके ॿाहिरां साशे था मिलनि या अहिड़ो गर्मी खे ख़तम पंहिंजे घर में ई नेचुरल जेकी शयूं घर में ठाहिजनि त वधीक बहितर आहे। ऐं इन में काफ़ी न्यूट्रिशन थियनि थियूं, हेल्दी थिए थो, वज़न बि एतिरो नथो वठे। घर में ॾिसो हाणे फारवा आहिनि अॼुकल्ह, त फारवनि जो जूस जेतिरो ॿारनि खे पियारींदो एतिरो ॿार न्यूट्रिशियस जेका कमी त पूरी थींदी। पर अव्हांखे मज़े जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं मुसलसल फारवनि जो जूस पीअंदो त वञे चीक बोन्स ॻाढ़ा थी वेंदा। गर्मीअ में चीक बोन्स ॻाढ़ा थी वेंदा। ऐं ॿियो त दिलि खे एॾी फरहत थो ॾे फारवो जेको आहे। ऐं या पंहिंजो मिल्क शेक पियो था त मैंगो शेक पियो था त उन में बि ॾाढो फ़ाइदो आहे। कमज़ोर माण्हुनि लाइ उहो ख़ासि टॉनिक आहे। इन जे करे तव्हांखे भाभी जेको हिते अचण खां अॻु में फारवन जो जूस पीआरे। हा, मुंहिंजी वाइफ मूंखे फारवन जो जूस पीआरे। ऐं फारवा मुंहिंजा फेवरेट आहिनि। कहिड़ो अलाह साईं जो मेवो फेवरेट कोन्हे। बेशक हर शयूं जेकियूं आहिनि, हर नेमतुनि खे शुक्र करणु घुरिजे। इहे सभु शयूं जेकियूं आहिनि असांजे लाइ आहिनि, असांजे फ़ाइदे जे लाइ आहिनि। पर सर ॾिसो न, इहे सभु नंढियूं काफ़ी हाणे ख़ासि तौर ते ॿारनि जी जॾहिं तव्हां ॻाल्हि था कयो त ॿारनि खे ही शइ ॾियो, ही शइ ॾियो, लेकिन ॿार खाइनि कोन था, न पीअनि था। इन्हनि शयुनि खे काॾे करे पहिरियों जो त दौर हो त हर शइ ॿार जेको खाईंदो पींदो हो, मानी बि खाईंदो। ॾिसो इन में बि असांजी पंहिंजी ग़लती आहे। असांजी अम्मा चवंदी आहे, अव्हांखे असीं ॿ थप्पड़ हणंदासीं त मखण खाईंदा हो, बादाम बि खाईंदा हो। हींअर माइट फिलड़ा थिया आहियो। अम्मा लफ़्ज़ यूज़ कंदी आहे, फिलड़ा माइट थिया आहियो तॾहिं ॿार कोन था खाइनि। हाणे मुंहिंजी नंढड़ी आहे, उनखे बादाम ॾिबो त चवंदी खाइण में त केॾो ॾुखियो आहे बादाम, ऐं पिज़ा हूंदो त छोकिर सां खाईंदी। सो ॿारनि खे इंसिस्ट करियो, उन्हनि जे रूटीन में का न का शइ रखो। मसलन जीअं छाई आहे, हाणे छाईअ खे जेकॾहिं ॿार हूअं नथा खाइनि या हू चवंदा त हिन में हू कारा कारा ॿिज आहिनि, छाईअ खे कटे उनखे जो जूस ठाहियो। उनजो जूस जेॾी महिल ठाहे ॿारनि खे ॾींदो त ॿार बिना कयो हुजे त एॾो टेस्टी थो थिए। ऐं वॾी ॻाल्हि त छाई गर्मीअ में अव्हांजे सॼे जिस्म खे कंपोज़ थी करे,
जेका गर्मी हूंदी न सा फारवन वांगुर ही खत्म करे छॾींदी त नेमतूं बेशुमार आहिनि। हाणे असीं दुनिया जा चैनल ॾिसूं था, भले असांजी औरत फुटियूं चुंडे या असीं हारी हुजूं या मज़दूर हुजूं, पर असांखे कम से कम एतिरो त अहसास हुजे न त असीं पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे चौगिर्द हिकिड़ी सुलझियल अखि रखूं त मामला सुधरी वञे न। हर शइ जो माना उन्हनि खे ॿुधायूं। जेको अॼुकल्ह जो ॿार जेको आहे हू सम्झे थो त आई एम द बेस्ट आहे, मूंखे सभु शइ ख़बर आहे, क्योंकि मां पंहिंजे वालिदैन खां वधीक स्मार्ट ऐं एक्टिव आहे। पर मां हिकिड़ी कॉल वठी वठां। बिल्कुलु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, भाभी क्या हाल है? जी, केर किथां खां पंहिंजो तारुफ कराईंदा? तव्हांखे भली कार सुबह महिनार प्रोग्राम में कीअं आहियो? ईद कीअं गुज़री तव्हांजी? खैर मुबारक, खैर मुबारक, तव्हांखे बि मुबारक। कीअं गर्मी जो हाल लियो? गर्मी आज मौसम वीआईपी, आज मौसम थधी आहे। अच्छा, वाह वाह, बैक्टीरिया की गर्मी हुई। वाह वाह, जबरदस्त। असांजे महिमाननि लाइ छा चवणु चाहींदव? महिमान बिल्कुलु सुठियूं ॻाल्हियूं कनि ऐं बिस्मिल्लाह जेको आहे जेके फ़ाइदेमंद शयूं आहिनि उहे ॿुधाइनि पिया ऐं इंसान गर्मी खां बचे त वाकई सुठियूं सुठियूं शयूं इंसान खाए सघे। बिल्कुलु, उहो ई ॾिसो न त गर्मी आहे, उन सां गॾु पर नेमतूं बि आहिनि त इंसान उन शइ खे यूटिलाइज़ करे। ॿियो कुझु चवणु चाहींदा? ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी। ठीकु आहे, तव्हांजे असांजे प्रोग्राम में शामिल थियो। पर नाज़रीन, हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां तावन कयो सुरहाण चांहि, जेके नव ॾिसनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां 10 लख रुपए ताईं। तव्हां काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन किया सुरहाण चाहे, जेके नंबर ॾिसनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। जीअं त नाज़रीन असां सां गेस्ट मौजूदु आहिनि, उन्हनि पंहिंजी ईद जे हवाले सां ख़ासि तौर ते वरी गर्मियुनि जे ख़ासि तौर ते जेको आहे गर्मियुनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाए रहिया आहिनि। ऐं रमज़ान शरीफ़ खां पोइ जेको असांजे सुबुह महिराण जो हीउ पहिरियों प्रोग्राम आहे। ईद बि गुज़री वियूं, रमज़ान शरीफ़ जा प्रोग्राम बि गुज़रिया, पर अॼु असां तव्हांजे साम्हूं आहियां इन प्रोग्राम सां गॾु। लेकिन नाज़रीन, हीअ सभु जेकी कचहरियूं सभु शइ ॻाल्हियूं इंसान जेको आहे उन सां असांखे ख़बर थी पए त जेके नॉलेज केतिरी आहे। ऐं गेस्ट असांजे जेके तव्हां सां शेयर था करनि उहे ॻाल्हियूं, उन्हनि खे हमेशह असां पंहिंजे ज़िंदगी मुताबिक़ जेके बि तरफ़ जेके बि गेस्ट मौजूदु आहिनि, हलो त सर ॾे हलूं था। त सर, तव्हां ॻाल्हि इहा कई त गर्मी, रूटीन, खाधो पीतो, ही सभु असांजी ज़िंदगी जो हिसो आहिनि, पर इंसान जॾहिं उन ॻाल्हि ते अमल करे, पर जॾहिं इंसान अमल करण ते अचे थो, चवे सभु कुझु थो, ॻाल्हाए हर शइ थो, ख़बर सभु शइ आहे, पर अमल करण ते छो नथो थिए? ॾिसो, मूं हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे त रमज़ान में बि रोज़ो बि रखो पिया, नमाज़ पढ़ो पिया, क़ुर शरीफ़ पढ़ो पिया। रमज़ान ख़तमु थियो त मूंखे ॾाढी हैरानी थी थिए त मस्जिद में बि वञो त मस्जिद ख़ाली, सफ़ा घटि नमाज़ी हूंदा आहिनि। त ईअं न करियो, अलाह साईं सां पंहिंजो राब्तो जारी रखो। मुंहिंजूं जेके भेनरूं सुबुह जो किचन में वञनि थियूं, किचन खां पहिरीं जेकॾहिं 15-20 मिंट हिकिड़ो सीपारे में लॻनि था क़ुर शरीफ़ जे, हाणे उहो जेकॾहिं क़ुर शरीफ़ जो सीपारो पढ़ी ऐं आयतुल कुर्सी पढ़ी ऐं किचन में वञो त सॼो ॾींहुं अव्हांजो अलाह जी छांव में गुज़रंदो। ऐं जेकी शइ ठाहींदो, जेको मामिलो हूंदो, दुख परेशानियूं, मूंखे त को टेंशन थींदो आहे यकीन करियो त आउं खोले क़ुर शरीफ़ वेही रहंदो आहियां। 15-20 मिंट लॻनि था हिकिड़ो सीपारो पढ़ण में। असीं मुस्लमान आहियूं ऐं असांखे इहा ॻाल्हि न विसारणु घुरिजे। ऐं उन खां पोइ सुबुह जो जेॾीमहिल बि उथो था त दुरूद शरीफ़ जो विर्द पिया करियो ऐं अलाह साईं जा नाला वठो, सुभान अल्लाह व बिहम्दी, सुभान अल्लाह अज़ीम व बिहम्दी, अस्तगफिरुल्लाह। सॼो ॾींहुं छांव में गुज़रंदो। उन खां पोइ अमल न करण जी जेका ॻाल्हि आहे त उन में ॾिसो, असीं रुॻो लाइट थी वञे त असीं हाइपर थियो वञूं, ऐं लाइट वेंदी त नेट बंदि थी वेंदो, असीं हाइपर थी वेंदासीं, ॿारनि खे पिया झड़का ॾींदासीं। त इहा रूटीन न हुअणु घुरिजे। महिरबानी करे थोरो इन जा ख़्यालु करियो। अवी जेॾीमहिल गिटीअ में निकिरो था त जेको रस्ते में अव्हांखे भंगी गॾिजे थो, जेको चौकीदार गॾिजे थो, उनखे जेकॾहिं अव्हां खिली उन सां ॻाल्हायो त अव्हांजी वधमाण बि ख़तमु कान थींदी। ऐं जेॾीमहिल घरां निकिरो या फेसबुक ते वेठा हुजो,
त मोहब्बतूं विरायो, कुर्ब विरायो, हिक ॿिए खे इज़त ॾियो, नंढा की वॾा अव्हां जी इज़त जा बुखिया बिल्कुल बिल्कुल ऐं इहो अमल हुअणु सही घुरिजे। बिल्कुल इहो अमल हुअणु घुरिजे। पर आउं रोयल साहिब ॾे वेंदमि त रोयल साहिब इहे ॿारनि जी छुटियूं थी वियूं आहिनि, हींअर ख़ैर वेकेशन साल में पिया मोकल हलनि पियूं, कीअं था ॾिसो ॿारनि जो उन्हनि जो रूटीन सॼो कीअं थी वियो आहे, डिस्टर्ब आहे बैलेंस आहे? सॼो रमज़ान शरीफ़ त मुंहिंजो ख़्यालु आहे सभिनी पेरेंट्स वटि मुंहिंजो त जिन जिन वटि वञणु थियो या जिन जिन सां ॻाल्हायमि, ऐं सची ॻाल्हि आहे त मुंहिंजो बि थोरो रूटीन ईअं थी वियो, राति जो जाॻणु ऐं ज़्यादातर सुम्हणु ऐं डे टाइम में निंड घणी। उन में ईअं आहे त ॿारनि खे जेको आहे हिननि मोकलनि जे खां पोइ या मोकलनि जे दौरान रमज़ान शरीफ़ खां पोइ ऐं अञा वेकेशन्स हलनि थियूं, महीनो हलंदो, त इन में थोरो बिज़ी रखण जी कोशिशि कजे। ॿियो कुझु नथा करे सघो त पाण सां गॾु वठी निकिरो। पेरेंट्स त ज़रूरु निकिरंदा न, ऑफिस वेंदा, ॿिया रूटीन्स हूंदा, मदर्स जेके पचाईंदियूं, न्याणियूं आहिनि नंढड़ियूं आहिनि, उन्हनि खे पाण सां गॾु विहारे उते शेयर करायो घर जो कमु, सुई धाॻो ॾेई छॾियो त उहे भई टोपो लॻाइनि, बटण लॻाइनि, भई कमीसुनि खे सफ़ाई कनि, थोरो थोरो डस्टिंग करे वठनि। माना जेकी सिखण वारी शइ हीउ बहितरीन टाइम आहे। हीउ मुंहिंजो ख़्यालु आहे त एतिरे सालनि में, एतिरनि ॾहाकनि में हीउ पहिरियों दफ़ो आयो आहे त हिकिड़ो रमज़ान शरीफ़ पूरो वेकेशन में गुज़रियो, ऐं रमज़ान शरीफ़ खां पोइ जेके आफ्टर इफेक्ट्स हूंदा आहिनि, कमज़ोरी हूंदी आहे, थकावट हूंदी आहे, माण्हू खे घुमण ते दिलि चाहींदो आहे, उहा बि मिली वई। थोरो माण्हू घुमण फिरण बि निकिरी वञे, ऐं ॿारनि खे जेकॾहिं छोकिरा आहिनि त उन्हनि खे पाण सां गॾु वठी निकिरो, ऑफिसिस में वठी वञो, भले वठी वञो, वेठा हुजनि ॾिसनि बाबा बाबा छा कंदो रहंदो आहे, किथे हूंदो आहे, कीअं ऑफिस जा मैटर्स सॉल्व थींदा आहिनि। पाड़े में थोरो मेल मुलाक़ात रखे माण्हू, पाड़े वारनि सां मुलाक़ातूं वधीक रखो, मुहले जा जेके पाड़े जा जेके कमकार जेके रहिजी था वञनि, सोशल कम आहिनि उहे कयो। हीउ ॾाढो सुठो टाइम मिली वियो आहे। जेकॾहिं ॿार हिकिड़ो एजुकेशन खां भले मोकल ते वेठो आहे, काई ॻाल्हि कान्हे, हुनखे परेशान न कजे त भई तूं पढ़ न, भले आराम सां पढ़ण जो पूरो टाइम मिलंदो। पर तव्हां हींअर जेकॾहिं ॿारनि खे थोरो इहो सोशल वर्क सोशली इन रखंदव, ॿारनि खे थोरो पंहिंजे हुन में माहौल में, पंहिंजे माहौल में तव्हां वठी ईंदव त हुननि वटि हिकिड़ी प्रैक्टिकल अप्रोच अची वेंदी। बिल्कुलु हिकिड़ो टाइम बि सुठो गुज़री वेंदो हुननि जो, ऐं हुननि खे हिकिड़ो शायदि पढ़ाई जे दौरान त तव्हां ईअं नथा करे सघो त हुननि खे स्कूल खां मोकल कराए तव्हां पाण सां गॾु वठी वञो, या बैंक में आहे जेकॾहिं को फादर त उहो बैंक वठी वञे, जेकॾहिं कोर्ट में आहे त उहो कोर्ट में वठी वञे, ॿारनि खे परे विहारे छॾियो, हुननि खे परे तव्हां हिकिड़ी जॻह ते विहारे छॾियो, नॉलेज आहे, उहो हिकिड़ो माहौल आहे, हुननि खे नओं नओं माहौल मिलंदो, नवां माण्हू मिलंदा, ॻाल्हाइण जो ऐं उथण वेहण जो तरीक़ो ख़बर पवंदो, भले नंढड़ो हुजे ॿारु। मां चवां थो भले 5 सालनि खां पोइ ॿारु सम्झ वारो थी थो वञे, जेको ॿुधाए सघे पंहिंजी ज़रूरत, खाइण पीअण जी ज़रूरत, उन बुख ॿुधाए सघे, उन ॿार खे वठी वञिजे, लंच खणी वञो पाण सां गॾु। इहा बि हिकिड़ी तरबियत आहे, इहा तव्हांखे वरी अॻे साल कमु ईंदी। ॿार जॾहिं पढ़ाई ते निकिरंदो हुनजे लाइ हिकिड़ी नई वरी हिकिड़ी एनर्जी अची वेंदी। वरी इहो टॉपिक जॾहिं स्कूल्स में छेड़जे थो त ॿार ब्रीफली सुठे तरीक़े सां जेको आहे मज़मून लिखे थो, कि ॿार लिखे त भई मां कीअं मोकलूं गुज़ारियूं, कंहिं सुठी हुन ते माइटनि वटि हलिया वञो, परे परे जेके रहनि था उन्हनि सां मिलण हलिया वञो, किथे मुलाक़ात करे अचो, किथे पंहिंजो ऑफिसिस ॾिसी अचनि, शाम जो किथे वॉक ते हलिया वञिजे। ॿारनि जो स्विमिंग जो हाणे सुठो टाइम आहे, जेकॾहिं किथे अवेलेबल आहे त उन्ही ॿारनि खे वठी वञिजे, ऐं नहर जे किनारे ते वठी वञो ॿारनि खे, बाग़नि में वठी वञो। अच्छा, ही फर्दर एक्टिविटीज़ जीअं स्विमिंग थी वियूं ऐं ॿियूं बि जेके स्केटिंग बोर्ड्स वग़ैरह शूट्स, इन्हनि खे कीअं था ॾिसो, इहे ॿारनि लाइ ज़रूरी आहिनि? ॾाढा सुठा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि। पर हिकिड़ी शइ जो मां हिकिड़ो मूंखे हमेशह कंस्टेंट रहियो आहे, ऐं कंहिं डॉक्टर बि अञा ताईं इहा ॻाल्हि कोन का अहिड़ी शेयर कई आहे, जेको जिम था कनि ॿार, हिकिड़ी हद ताईं त जिम ठीकु आहे, पर छा आहे त उहो मिस्टर हैदराबाद खां पोइ मिस्टर सिंध खां पोइ मिस्टर पाकिस्तान, अलाह साईं हिकिड़ी गुंजाइश रखी आहे हर शइ जी न, हर शइ का बि शइ उन खां वधंदी, माना का बि एक्सेसिव हर शइ जो एक्सेस जेको आहे ख़राबु आहे, ज़्यादती हर ॻाल्हि ख़राबु आहे, उन्हनि खां ॿारनि खे थोरो बचाइजे त बहितर आहे। शायदि हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं डी शेप थी थो वञे त पोइ या त उनखे मेंटेन करण में ॾाढी तकलीफ़ थी थिए, या छॾींदव त पोइ बिल्कुलु सभु शयूं टही वेंदियूं हिकु साथ। सो माण्हू होशियार रहे, एक्टिव रहे, तंदुरुस्त रहे, तंदुरुस्ती रीज़न हेल्दी बिहेव ते माण्हू एक्टिव रहे, जीअं ओतिरो एतिरी एक्सरसाइज हेल्थ लाइ जेतिरा ज़रूरत आहे, वॉक कयो, पंहिंजी जॉगिंग कयो, भले तव्हां पंहिंजी थोरो जिम में भले थोरो कयो, पर इन पासे न त बिल्कुलु असली हो बाक़ी जेके तव्हांजा जेके इंटरनेशनल आहिनि उहे त ड्रग्स था इस्तेमालु कनि बाक़ाइदा, उन्हनि खां मेडिसिन थी अचे,
सही, इहो बि बिल्कुलु थोरो हिकिड़ो सही आहे। पेरेंट्स खे वठणु खपे त ॿारनि खे तवजो ॾियनि त जॾहिं वञनि था ॾिसणु खपे त इहा नॉलेज ॾियनि माण्हुनि खे त इहो हैज़र्ड क्रिएट थी करे इहा शइ सही इहा ॻाल्हि त ॾाढी सुठी असांजे व्यूवर सां शेयर कई आहे त अॼुकल्ह नौजवान घणो माना उन ते ई मुतासिर थी चुका आहिनि जिम वग़ैरह ते त उहे शयूं यूज़ था कनि ॿधाइनि न उन शइ खे बसि हिकिड़ो हेल्दी रहण लाइ सुठी ॻाल्हि आहे सुठो आहे तव्हां वज़न खणी सघो ऐं हुन सां गॾु माइट बि ध्यानु रखनि त जिम ते वञनि था किथे ईअं त कोन्हे त सिगरेट जो सूटो पियो लॻे या सही, कुझु बिल्कुलु सही। चर्स बि इहे बुरायूं बि आम थी बुरायूं वियूं आहिनि ऐं अहिड़ियुनि हंधनि ते ई इहे शयूं थियनि थियूं भई अवी जेकॾहिं जिम वञो था ऐं एतिरी एक्सरसाइज़ कई आहे उन खां पोइ जेकॾहिं अवी सूटो वणंदो त उहो त ॻाल्हि ख़तम थी वई न तबाह थी वई त इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे ख़ासि करे जेके वधंदड़ छोकिरा आहिनि उन्हनि खे उन्हनि ते माइटनि खे अम्मा बाबा खे अखि रखणु घुरिजे ज़रूरी आहे पर अॼुकल्ह जे दौर में इहा शइ तव्हां ॾिसो रोहिल साहब बीइंग अ पेरेंट्स इहा तव्हांखे लॻे थो न माइटनि जी जेकी चेक बैलेंस आहे इलाही घटि थी चुकी आहे ॿारनि जी ख़ासि तौर ते छोकिरनि ते जॾहिं छोकिरा उन्हनि जी निस्बत घटि थी आहे या कमज़ोरी आहे पेरेंट्स जी पेरेंट्स जी घटि न थी आहे पेरेंट्स न चाहींदा कॾहिं बि माउ पीउ न चाहींदा त मुंहिंजो ॿारु ख़राबु थिए बिल्कुलु एक्चुअली असल में जेका शुरू खां वठी मुंहिंजो त इहो ई चवणु हूंदो आहे त जेसि ताईं पेरेंट्स पंहिंजी ज़िमेदारी महसूसु न कंदा ॿार जो ॾोह न आहे ॿार खे ख़बर न पवंदी हू ॿारु तव्हां ॾिसो नंढड़ो जॾहिं ॿारु पैदा थींदो आहे त हू गरम कप में हथु विझंदो बाहि में हथु विझंदो उन महिल सख़्ती सां रोके प्यार सां रोके उन ते नज़र रखे पोइ हींअर जॾहिं ॿारु वॾो थो थिए जॾहिं स्कूलनि कॉलेजनि में था अचनि उन महिल पेरेंट्स छो या त ख़ुदा न ख़ासिता डिॼनि था या त उन्हनि में पाण में एतिरो जेके आहिनि से कमज़ोरियूं आहिनि जो ॿिए खे नथा रोके सघनि इहो ई असांजो साइकिल आहे इस्लाम में बि ॾिसो मज़हब में बि असां ॾिसो त जेको पेरेंट पाण खे रखंदो काबू में पंहिंजो सोशल ऐं जेके तव्हां जूं डेली एक्टिविटीज़ ऐं रूटीन सही रखंदो ॿिए खे रोके सघंदो इन करे चवां थो त जॾहिं तव्हां रूटीन में ॿार खे वठी वेंदो त हिकिड़ी इहा बि हिकिड़ी कॉन्फिडेंस आहे न ॿार खे ख़बर पवंदी ऐं हिकिड़ो बुराईअ जी ख़बर पवंदी लाइटर मोड में ॾिसो त ॿार जी माउ खे बि ख़बर पवंदी त मुंहिंजो घर वारो जेको आहे वञे थो त अहिड़ी जॻह ते ॿार बि गॾु आहे त को मसइलो कोन्हे न त घणो करे इहे पहिरीं त शुकू शुबात तव्हांखे घर में मारे था छॾनि भई तूं वञे थो त छा थो करे किथां थो अचे का ख़बर मोटी थो अचे त पोइ सॼियूं ख़बरूं मिली थियूं वञनि त बाबा उन सां हिकिड़ो चेक एंड बैलेंस बि थी वेंदो न ऐं इन सां ॿार खे बि ख़बर थी पवे पर तव्हांजो जेको सुवाल हो त भई ॿार जेके इहे था हरकतूं कनि इहे हरकतूं कनि था त पेरेंट्स छाजे लाइ आहिनि मुआशिरे में पुलिस खे सॼो कमु त न आहे न करणो या HDA त सॼो कमु कोन कंदी डेवलपमेंट अथॉरिटी त कोन कंदी पाड़ो जेकॾहिं पाणी पियो आहे या कीचड़ आहे या वण कोन आहिनि त उहो पाड़े वारा सोचींदा न घर ख़राब थो थिए ॿार था ख़राब थियनि हिकिड़ो माहौल थो ख़राब थिए उहो पेरेंट्स सोचींदा न सिर्फ़ु पेरेंट्स इन शइ खे अवॉइड करण लाइ त हरू भरू झगड़ो थींदो हरू भरू फॾो थींदो हरू भरू मूंखे मथे बिल्कुलु एग्ज़ैक्टली इहा ई ॻाल्हि घणी नज़र में ईंदी आहे त पेरेंट्स जेको आहे पंहिंजी औलाद सां इन वजह खां ॻाल्हाए नथो सघे इहा का वजह न आहे जनरेशन गैप पैदा पियो थिए अवी जे ॿारनि सां न ॻाल्हाईंदो डिस्कस शयूं न कंदो मसलन इन में का ग़लति ॻाल्हि कान्हे अव्हांजो छोकिरो जेकॾहिं प्रोफेशनल लाइफ में आहे मिसाल जी ॻाल्हि उनखे छोकिरी वणे थी पसंदि करे त इहो त का मसइलो ई कोन्हे पंहिंजे अम्मा बाबा सां शेयर करे सघे थो इहो को मसइलो कोन्हे पर चेक एंड बैलेंस साईं जेका ॾाढी सुठी ॻाल्हि कई त माउ पीउ त मुख महवर आहिनि न अवां पुछा त माउ पीउ खां थींदी न अवी चेक करियो त हुनजे वात मां जेॾीमहिल घर ॿाहिरां अचे थो त का स्मेल विमेल त कान थी अचे ऐं अवी ॾिसो त मुंहिंजे पुट जा जेके दोस्त आहिनि उहे कहिड़ी टाइप जा आहिनि कीअं आहिनि छा आहिनि त इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे तमामु ज़रूरी आहे रोहन साहब हिकिड़ी ॻाल्हि बि मूंखे घणी अक्सर नज़र आई गैदरिंग्स में इन्हनि में त पेरेंट्स जेको फ़ख्र सां ॿुधाइनि पिया त असांजा जेके ॿार आहिनि रमज़ान शरीफ़ में ॿ टे बजे ताईं ॿाहिरि हुया ऐं सफ़ा घुमी फिरी करे अची होटल्स वग़ैरह ते मानियूं वानियूं खाई पोइ अची करे घर में सॼो ॾींहुं सुता पिया आहिनि ही माना उन्हनि जो हिकिड़ो शायदि कल्चर या कोई ठीकु आहे उन एतिरी स्पेस ॾिजे भई ठीकु आहे दोस्तनि सां क्रिकेट पिया खेॾो उन खां पोइ अची सैरी कई आहे या इहा शइ ठीकु आहे वक़्तु क्रिकेट पंहिंजे मोहल्ले में खेॾी वञे पई ॿार सभु तक़रीबन वॾा बि ॿाहिरि वेठल नज़र हुअणु घुरिजे बाइक्स में पेट्रोल किथां थो अचे वन व्हीलिंग था कनि ॿार उन्हनि ते चेक एंड बैलेंस कोन्हे फादर जेको आहे ज़ाहिर थको टुटो रमज़ान में बि छुटी त कोन हुई ऑफिसूं खुलियल हुई
ऐं बैंकूं बि खुलियल हुयूं, सॼा दफ़्तर खुलियल आहे सवाइ एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स जे। त हिकिड़ो पेरेंट जेकॾहिं सुतो पियो आहे, ॿार खे ख़बर न पवंदी, ॾिसो न ॿार जो ॾोह न हूंदो आहे। सही। जेकॾहिं मुआशिरे में गीलजी उहो सुठो थी वञे त तव्हांजा पंहिंजी हिकिड़ी अलाह साईं तव्हांखे जेका नेमत ॾिनी आहे तव्हांजो औलाद ख़राबु न थिए। बिल्कुलु। पर जेकॾहिं ख़राबु थिए थो त 100% पेरेंट जो ॾोह आहे। सही। जेकॾहिं तव्हां बेख़बर थी सुम्ही था पओ, ॿार छो 3-4 वॻे ताईं रोज़ाना छो, भला हिकिड़ो ॾींहुं ठीकु आहे, 2 ॾींहं काई ॻाल्हि कान्हे। त रोहित साहब मां तव्हांखां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु पुछंदमि त घणी माना केयर एहतियात बि ॿार लाइ छा ज़रूरी आहे या न? क्योंकि अहिड़ा ॿार बि मूं ॾिठा आहिनि त घणी केयर ते उन्हनि जो कॉन्फिडेंस लेवल बि घटि थो थी वञे। बिल्कुलु। पर ऐं ॿियो तव्हां खां बि ज़रूरु पुछंदमि त शोपीस जे हवाले सां, पर हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठी वठां। बिल्कुलु। त नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, इन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे सुरहाण चाहे जेके न वरिष्ठनि खे जोड़े थी। काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, सुबह मेरा प्रोग्राम में नाज़रीन हिकिड़ी कॉल आहे असां सां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी केर किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? मां जी सुधीर अली पिता पियो ॻाल्हायां कराची मां। हां, अवां के भलेकार। ऐं कराची जे कहिड़े इलाइक़े मां? कराची अदी मलीर मां। मलीर मां। वाह ज़बरदस्त। कीअं पई सुबुह गुज़रे? बस अल्लाह जो शुक्र आहे, गर्मी ॾाढी आहे। अच्छा, सही आहे। बस मूं त ॿुधो कराची जो मौसम इलाही सुठो लॻो पियो आहे। न बादल आहिनि, बाक़ी गर्मी आहे। सही सही। कराची में गेम बि घणी हूंदी आहे। हा। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? छा चवणु चाहींदा? तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो पियो लॻे ऐं तव्हां पाण बि ॾाढा सुठा पियो लॻो। थैंक यू। ॻाल्हाइण तव्हांजो प्रोग्राम ऐं जेके तव्हां ॻाल्हियूं करे रहिया आहियो तमामु सुठियूं आहिनि। ऐं महिरबानी। तव्हां जेको सुवाल पुछणु चाहियो हुन जे बारे में मां ॿुधाईंदुसि तव्हांखे। जी जी। तव्हां गर्मियुनि जे हवाले सां ॻाल्हि हले पई, गर्मियुनि जे लाइ तव्हां छा ॿारनि जी मोकलनि जी उन्हनि जी तरबियत जे हवाले सां ॻाल्हि हले पई, छा चवणु चाहींदो उन ते? अॼु गर्मी त वाकई ॾाढी आहे। मां पंहिंजो तजुर्बो ॿुधायां। हिकिड़े ॾींहुं असां 2 बजे तक़रीबन निकितासीं दावे जी मां। त 2 बजे जे टाइम में अहिड़ी गर्मी लॻी वई मुंहिंजी वाइफ खे, मतिलबु ॾाढी गर्मी लॻी वई, हुनजे करे हीट स्ट्रोक। गर्मियुनि में ॿाहिरि न निकिरणु खपे। तक़रीबन 12 बजे खां 3 बजे ताईं जेको आहे न ॿाहिरि न निकिरणु खपे। नंढो हुजे या वॾो हुजे ॿार, इहे अहिड़ियूं गर्मियूं आहिनि, तेज़ आहिनि, लू लॻे पई। इन गर्मियुनि में जेको आहे इन टाइम ते न निकिरणु खपे। सही, बिल्कुलु सही। ऐं जेके वालिदैन जेको आहे ॿारनि ते सख़्ती कनि या न कनि? न, सख़्ती न करणु खपे, प्यार सां सम्झाइणु खपे। सख़्ती करण सां ॿार जेको आहे अञा ज़िदी थी वेंदो आहे, हुन अञा ज़िद अची वेंदी आहे हुन में। त सख़्ती जेका आहे उहा सही न आहे, प्यार सां सम्झाइणु खपे। ऐं अॼुकल्ह जे ॿार खे तव्हांखे नथो लॻे त सख़्ती जी ज़रूरत आहे? सख़्ती जी ज़रूरत न आहे, थोरो ध्यान जी ज़रूरत आहे। ध्यान करणु जेको आहे ग़लति आहे। ध्यानु ॾियो पंहिंजे ॿारनि ते, त हू छा था कनि ऐं काॾे था वञनि, ॿाहिरि छा था कनि, पढ़ाई में ध्यानु आहे हुननि जो या न आहे। सख़्ती सां जेको आहे न उहो ॿिए तरफ़ हलियो वेंदो आहे, अञा ज़िद अची वेंदी आहे ॿारनि में। मां पाण ॾिठो आहे इहो, इहो सख़्ती करणु सही न आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। वॾी वॾी महिरबानी, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई। असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थियो, ॾाढी ख़ुशी थी। जी रोहिल साहब, तव्हांखे इहो ई पुछणु चाहियां त घणी जेको आहे केयर जीअं ॿार खे तव्हां वेठे ई हर शइ ॾियो, प्रोवाइड कयो ऐं उथंदे ई उन जा इवन के वॾा बि थी वञनि, उन जा कपिड़ा बि तव्हां पाण चॉइस करे पसंदि करे ॿुधायो, त उन ॿार जो जेको आहे कॉन्फिडेंस लेवल कीअं हूंदो? इहो त तमामु ॾुखियो थो थिए। जॾहिं ॿार पाण उनजे मथां ज़िमेदारी थी पवे त पोइ ॾाढी परेशानी थी थिए ॿार खे। इहे इन करे ई मां इहा ई ॻाल्हि मां शुरू में इन ई उन में जेको चइबो आहे त पंहिंजो बैकग्राउंड में इहा ई ॻाल्हि मां कई त ॿार जॾहिं तव्हां सां गॾु हर जॻह ते हलंदो न, भले तव्हां शुरू में दुकान ते वञो था, उनजे लाइ भले तव्हां कपिड़ा पसंदि कयो शुरू में, त हू ॾिसी वठे त हुनखे कहिड़ो लेवल इस्तेमालु करिणो आहे, वरी उहा ई शइ हू यूज़ कंदो, हुनखे सुठा लॻंदा त नेक्स्ट टाइम वठी वञो, हुनखे छॾे ॾियो दुकान में। माना ज़िमेदारी ॾियणु घुर्जे। ऐं ॿार ते जेका अदे बि ॻाल्हि कई, असां बि शुरू में ॻाल्हि कई त भई हिकिड़ो ॿार जी ट्रेनिंग कीअं थींदी, कहिड़े तरीक़े सां थींदी। हिकिड़ो त इहो तरीक़ो त भई सोसाइटी में, मुआशिरे में माण्हुनि सां उथणु वेहणु। ॿियो ॿार खे ख़बर हुजे त सख़्ती करण वारा मुंहिंजा पेरेंट्स हर वक़्तु मौजूदु आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि असांजे ज़हन मां इहा बार बार निकिरी थी वञे त माउ पीउ जो कमु आहे ॿार खे सिधो रखणु, सख़्ती हिकिड़े हद ताईं ज़रूरी आहे। ॿार खे इहा हिकिड़ो मुस्तक़िल हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो न हुजे त भई तव्हां
शुरू कयो दड़का ॾियण या शुरू कयो सख़्ती करण त बाक़ाइदा तव्हां सॼो ॾींहुं नरमी गर्मी ॿई शइ ॿार खे इहा ख़बर हुजे त मां सिधो हूंदुमि त मूंसां सख़्ती कोन थींदी जेकॾहिं मां पेर थेड़ियो त पोइ सख़्ती थी सघे थी छाकाणि त पुलिस जो आर्मी जो वकालत जो अदालतुनि जो गवर्नमेंट बि इहो सिस्टम रखियो आहे त तव्हां ग़लति कमु कंदो तव्हां ते पकड़ आहे तव्हां वटि कागज़ पूरा आहिनि तव्हां वटि लाइसेंस आहे सभु शइ आराम सां त चेक कराए हलिया अॻिते निकिरी वञो चोरी हूंदी त भॼंदो न माण्हू पर साइमल्टेनियसली ॿार खे स्पेस ॾिजे हुनजो मौक़िफ़ ॿुधिजे त हू छा थो चाहे शयुनि खे हू कीअं थो ॾिसे ऐं इहा ॻाल्हि सही आहे सख़्तीअ वारो कंसेप्ट पंहिंजी जाइ ते बहितरीन आहे ॾिसो न हाणे अॼुकल्ह जा ॿार सॼी दुनिया जूं शयूं था ॾिसनि त हू वधीक सेंसिटिव थी विया आहिनि इन मामले में हू चाहिनि था बाबा जेकॾहिं असां सां गॾु हले त बाबा जे पंहिंजे पसंदि जी जीन्स वठे थो त असांखे पंहिंजी पसंदि जी जीन्स वठण ॾे हाणे ईअं न चए त न ही अवां वार हीअं छो कटराइनि मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे जॾहिं कुझु माइट चवंदा आहिनि त अबा मुंहिंजे पुट जा वार हीअं कटियल आहिनि इहा ग़लति ॻाल्हि आहे अड़े बाबा ग़लति ॻाल्हि छो आहे हुननि जी उमिरि आहे या त वरी चवंदा आहिनि हिते छो वेठो आहे या हुते वेही या काॾे हलियो वियो हिकिड़े ई घर में ई वञा ॿार गर्मी आहे हिते खट ते चढ़ी वेही या ॿार जा जेके दोस्त आहिनि उन्हनि सां ॾाढो प्यार सां पेश अचो ऐं उन्हनि खे पंहिंजा बचा सम्झो ऐं उहे जेॾी महिल घर अचनि त पाण बि उन्हनि खे जूस पेश करियो ऐं उन्हनि जी ख़िदमत करियो तव्हांजे ॿार जो अवां सां मुहबत वधंदी बाबा मुंहिंजे दोस्तनि खे हीअं ट्रीट पियो करे इहे शयूं बि आहिनि इहे ज़रूरी आहिनि इहो इख़्लाक़ बि आहे ख़बर पर सर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे मां पुछणी अॼु मुंहिंजी ड्रेस कीअं पई लॻे अॼु मुंहिंजी ड्रेस ॾाढी सुठी आहे ऐं मूंखे थोरो पियो थिए त मूं सभु डार्क कलर पातो आहे पर अवां ॾाढो कंट्रास्ट सुठो कयो आहे ऐं गर्मीअ जी रिवायत बि आहे हल्का पर ब्राइट कलर पाइण घुरिजनि डिम कलर न पायो मसलन जी मौसम गरम आहे त कलर अहिड़ो पायो जेको अखियुनि में लॻे ऐं भला जे अखियुनि में नथा लॻो त पोइ वणंदो ॿिए खे कीअं इहे शयूं ज़रूरी आहिनि हा अखियुनि ते ऐं दिलि ते खुरको न करियो ऐं ॿिए खे वणो न त पोइ कीअं किसो थींदो सो असीं चओ जी शोबिस जा माण्हू आहियूं त ड्रेसिंग करण महिल पर हूअं आम माण्हूअ खे बि इहो हुजे त जेॾी महिल बि ॿाहिरि निकिरो त हिकिड़े यूनिक क़िस्म जी हिकिड़ी टेस्ट अवां जे कपिड़े में नज़र अचे भले गर्मी आहे लाइट कलर पायो पर ब्राइट हुजनि डिम कलर सभा जेके अवां खे डिम करे छॾींदा त डिम कलर न हुजे ब्राइट हुजे भले लाइट हुजे पर ब्राइट हुजे नारंगी आहे पीलो आहे साओ आहे हल्को तोताई जेको रंग आहे ऐं गर्मीअ में बि हिकिड़ा सुहिणा कलर मसलन अवां जे कुर्ते जो कलर ॾाढो हिकिड़ो अखियुनि खे फरहत थो ॾे त इहे शयूं हुजनि शोबिस में ॾिसो लव टू मेंशन हियर त ईद ते 2 फिल्मूं जेके रिलीज़ थियूं आहिनि वजात रऊफ़ जी छलावा ऐं दानिश नवाज़ जी यासिन नवाज़ जी रॉन्ग नंबर 2 ऐं माशाअल्लाह अव्हांखे ख़ुशीअ सां ॿुधायां त ॿई तमामु सुठो बिज़नेस कनि थियूं पयूं ऐं 9 करोड़नि खां क्रॉस करे वयूं आहिनि 5-6 ॾींहंनि में ईद खां पोइ त पंहिंजो छलावा में महविश हयात ऐं असफर आहिनि ऐं रॉन्ग नंबर में नीलम मुनीर ऐं समी ख़ान आहिनि अच्छा ॿी वरी मज़े जहिड़ी ॻाल्हि त 5-6 ॾींहं थिया न हाणे मसलन 9 करोड़ जी क्रॉस करे वई असांजी पाकिस्तानी फिल्म त वी आर गोइंग टू सेलिब्रेट इट बिल्कुलु ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहा हिकिड़ी सुठी रिवायत आहे असांखे अदाकार नदीम चयो त भई हर जुमे लाइ असां वटि हिकिड़ी फिल्म हुअणु घुरिजे या हर आचर लाइ असां वटि त प्रोडक्शन में फिल्मूं जल्दी घणियूं अचणु घुरिजनि ईद उल अज़हा ते अव्हांजी ख़लीलुर रहमान कमर जहिड़े राइटर जी पंहिंजी डायरेक्शन में ठाहियल फिल्म काफ कंगना पई अचे ऐं मायरा ख़ान ऐं शहरयार मुनवर जी परे हट लव अव्हांखे ईद उल अज़हा ते मिलंदी पर ही 2 फिल्मूं जेको आहिनि न हिननि जो जेको बिज़नेस आहे सो वी डोंट नीड एनी स्टूपिड काइंड ऑफ फिल्म ऑफ इंडिया नो असांखे नथी खपे इंडिया जी फिल्म असीं वी आर रियली प्राउड
टू बी पाकिस्तानी एंड वॉच पाकिस्तानी कंटेंट ऐं हाणे असीं त उन्हनि जी ॻाल्हि बि कोन कंदासीं असीं बिल्कुलु पंहिंजे समीर ख़ान जी ॻाल्हि कंदासीं जावेद शेख जी ॻाल्हि कंदासीं नीलम मुनीर जी ॻाल्हि कंदासीं एतिरी बहितरीन आर्टिस्ट एक्ट्रेस एतिरी ख़ूबसूरत हा ॾिसो परे हट लव में माया ख़ान फिल्म जी हीरोइन आहे पर मायरा ख़ान जो ख़ासि रोल आहे ऐं शहरयार मुनव्वर सां यकीनन इट विल बी फन एडवेंचर फिल्म एट ईद उल अज़हा ऐं ही जेके ॿ फिल्मूं रिलीज़ थियूं आहिनि इहे बेस बुनियाद जेका आहे सा पकी कंदियूं यासिर नवाज़ जी अव्हांखे ॿुधायां त सखर वारी पुल ते वियो आहे उते वञी हुन लोकेशन ते गानो शूट कयो आहे ऐं हलिया वञो अचो असांजे सिंध में मटियारी अचो हाला अचो लाहौर खां हटी करे कबाबाद अचो सखर अचो खैरपुर मीरस अचो हैदराबाद अचो हिते अची पंहिंजा गाना शूट करियो त सॼी दुनिया हा हा छो न शहदादपुर सांगर जेकबाबाद ताईं मसलन हाणे जेका सखर जी पुल ॾेखारी अथनि हुन गाने में सो आउं त भूत ॾिठो पियो मुंहिंजो ओ माय गॉड हाणे ईअं थींदो त इंग्लिश फिल्मुनि वारा हेॾा ईंदा सर मां हिकिड़ो ब्रेक वठी वेठा न्यूज़ ब्रेक आहे न्यूज़ ब्रेक खां पोइ इहे सखर वारी पुल ऐं तव्हांखे खोड़ सारो मौक़ो मिलंदो तव्हां ॻाल्हाईंदा रहंदो असांखे ॿुधाईंदा रहंदो नाज़रीन हींअर वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुरहाण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए खां 10 लख रुपए ताईं त जल्दी कंदा वेझो के दुकान तां सुरहाण चाहे वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार रहंदा ऐं काॾे न वञो असां सां गॾु रहिजो।